मुझे भाउ बिरादरम नासिर महमूद सुमरे साहब जी तकरीर के ख़बर न आहे त 2 साल पुरानी तकरीर के खणी करे सोशल मीडिया ते हिन वक्त छो खयो वियो आहे। मां सम्झां थो त 1.5 महीने खां जो मांखे फील्ड में ॾिसनि था, मुंहिंजे भाउ नासिर महमूद जंहिंजी तकरीर खे उन्हनि खयो आहे उनखे फील्ड में ॾिसनि था, पाण खां कमु पुॼेनि कोन थो ख़िदमत जो, ऐं मौलवी छो था कनि, साड़ इहो थो थियनि त पोइ कंहिं मौज़ू खे खणी आया आहिनि। उन्हनि खे दानिश्वरनि खे गुज़ारिश करियां थो तारीख़ जे औराक खे खणी ॾिसो। मां सिंधी आहियां, मूंखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे ऐं मां ॼायो सिंध में आहियां, मां मरंदुमि सिंध में। मुंहिंजे बाबे जूं सिंध जे लाइ ख़िदमात आहिनि, मुंहिंजूं ख़िदमात आहिनि ऐं मुंहिंजे नस्लनि जूं बि सिंध जे लाइ ख़िदमात जारी रहंदियूं, सिंध जे माण्हुनि जे लाइ जारी रहंदियूं। बाक़ी तारीख़ जी हिकिड़ी हक़ीक़त आहे, उनखे न तव्हां था डिनाए करे सघो न मां थो डिनाए करे सघां। साईं GM सैयद जे किताबनि खे पढ़ो ऐं तारीख़दाननि जे किताबनि खे पढ़ो। ॿियो कुझु न त जेका मोबाइल हथ में अथव इन में गूगल में हलिया वञो, उते बि तव्हांखे तारीख़ मिली वेंदी त सूमरनि जी तारीख़ छा आहे। जेका अॼु चवनि था त असां जेको आहे सिंधी आहियूं, मां कॾहिं चयो त मां सिंधी न आहियां, मां कॾहिं चयो त मूंखे सिंधी हुजण ते फ़ख़्रु न आहे, मां कॾहिं चयो त सिंधी अजरक सिंधी टोपी मुंहिंजो शान न आहे। सिंध मुंहिंजी आहे, मां सिंध जो चौकीदार हां, सिंधी टोपी सिंधी अजरक मुंहिंजो शान आहे। लेकिन उन्हनि खे चवां थो त पोइ हज़रत नूह जे औलाद हुजण जी दावेदार कंदव या उनखां बि इनकार कंदव, हज़रत आदम जी औलाद हुजण जो दावेदार कंदव या उनखां बि इनकार कंदव। पोइ हज़रत आदम केरु हो, हज़रत नूह केरु हो। सो इहे तारीख़ जा हक़ीक़तूं आहिनि जिन खे डिनाए नथो करे सघिजे। लेकिन मां सिंधी हुयुमि, मां सिंधी आहियां, मां सिंधी रहंदुमि। कंहिंखे मुंहिंजी ख़िदमत वणे त बि कंदुमि, कंहिंखे तकलीफ़ मिले त बि कंदुसि। तव्हांखे जेको वणे 5 साल पुराणियूं 10 साल पुराणियूं तकरीरूं खणी अचो, तव्हांजे इन्हनि स्टेटसनि सां न मां रुकजण वारो आहियां न मुंहिंजा ॿाहिरि रुकजण वारा आहिनि। अमली तौर ते सिंध जी ख़िदमत जारी रहंदी इंशाअल्लाह।